कुवाड़ो भरिसां माचको थाणे जी हद ॻोठ हुसैन सोलंकी में कमंद जे कटाई दौरान कमंद में लिकियल 8 खां वधीक हथियारबंद धाड़ेलनि सोलंकी बिरादरी जे माण्हुनि मथां हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया, जंहिं जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि हिकु औरत समेति 5 ॼणा मौक़े ते ई मारिजी विया। मारिजी वियलनि में सोलंकी बिरादरी जा काबिल सोलंकी, परवेज़ सोलंकी, हफ़ीज़ सोलंकी, शाबान सोलंकी ऐं घर में वेठल मसमात हमीदा सिलरो समेति 5 ॼणा शामिल आहिनि। अहिड़े इतला ते सवें इलाइक़े वासियुनि माचको पुलिस, रहीमयार खान पुलिस, जाटाला वाक़िए वारे हंधि पहुची विया। पुलिस ऐं ॻोठणनि जी फायरिंग में बदनाम ॾोहारी, कमू कोश ऐं उमरो शहर समेति 3 ॾोहारी मारिजी विया। जा इतला पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में सख़्तु मुक़ाबिलो। फायरिंग ॾोहारियुनि जी जवाबी फायरिंग में पंजाब पुलिस एल्ट फोर्स जो एहलकार क़ासिम गोलियूं लॻण सबबि मौक़े ते शहीद थी वियो। पुलिस जे बख़्तरबंद गाॾियुनि खे रॉकेट लॉन्चरनि लॻण सबबि 2 पुलिस एहलकार ज़ख़्मियुनि खे रहीमयार शेख ज़ैद अस्पताल रेफर कयो वियो। कमंद जे फसल में लिकियल ॾोहारियुनि जो पुलिस मथां जदीद हथियारनि सां फायरिंग जो सिलसिलो जारी आहे। पुलिस पारां लिकियल ॾोहारियुनि जो घेरो कंदे कमंद जे फसल खे चौधारी बाहि ॾेई छॾी। पुलिस जो कड़ो जारी आहे। 5 ॻोठाणनि, 1 पुलिस एहलकार, 3 ॾोहारियुनि समेति 9 माण्हू क़त्ल थियण जो ॿुधायो पियो वञे। यादि रहे त कुझु महीना अॻु माचको पुलिस जे मुबीना मुक़ाबले दौरान कोश बिरादरी ऐं शहर बिरादरी जा 3 ॾोहारी मारिजी विया हुआ, जंहिं जे मारिजी वञण जे मुख़बिरी जो इल्ज़ाम सोलंकी बिरादरी मथां हयो वियो हो, जंहिं तां उन्हनि जे पलांद में शहर ऐं कोश बिरादरी जे हथियारबंदनि हमलो कयो आहे। इलाइक़े में जदीद हथियारनि सां फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ पकिड़िजी वियो आहे। हिन टाइम बि सूरतहाल फायरिंग ऐं जेको आहे पुलिस ॾोहारियुनि में जारी आहे। रिपोर्टर ग़ुलाम कंबर बुहड़, इबरत न्यूज़, उबड़।